दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु ज़िक्र कंदासीं क़ुरान मजीद फ़ुरक़ानुल हमीद। उन जो जेके बि दुनिया में तर्जुमा थिया आहिनि उन्हनि में सभ खां वधीक मुनफ़र्द तर्जुमा दुनिया में सिर्फ़ु ॿ थिया आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो ईरान जो शाइर जंहिं क़ुरान मजीद जो तर्जुमो कयो फ़ारसी में ऐं बग़ैर नुक़्तनि वारा लफ़्ज़ इस्तेमालु कया। नंबर ॿियो जेको तर्जुमो आहे, जेको शाइरी में तर्जुमो थियो, इहो एज़ाज़ असांजे बदीन ज़िले जे शाइर हाजी अहमद मल्लाह खे हासिलु आहे, जंहिं क़ुरान मजीद जो शाइरी में तर्जुमो कयो, यानी नज़म में तर्जुमो कयो। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जेको अरबी ॿोली में आहे, उन जो शाइरी में तर्जुमो करणु सिंधी ॿोली में का आम रवाजी ॻाल्हि कोन्हे। हर कंहिं माण्हू जो वस न आहे। पूरी दुनिया भरी पई आहे माण्हुनि में, पर मुनफ़र्द तर्जुमा सिर्फ़ु ॿ थिया आहिनि। हिकिड़ो फ़ारसी जो जेको शाइर फ़िरदौसी कयो, जेको ईरान जो शाइर हुयो, ऐं उहे लफ़्ज़ इस्तेमालु कया जिनी में नुक़्ता नाहिनि, बिना नुक़्तनि वारा लफ़्ज़ इस्तेमालु कया। उहो तर्जुमो कयो आहे फ़िरदौसी शाइर। पर उहो छा आहे त जेका आहे फ़ारसी ज़बान, उन में अखर वधीक आहिनि। उन में जेका उनजी अल्फ़ाबेट आहे उन में 104 अखर आहिनि, ऐं सिंधी जेका अल्फ़ाबेट आहे उन में सिर्फ़ु 52 अखर आहिनि। इन करे मौलवी अहमद मल्लाह बदीन वारे मरहूम इहो जेको तर्जुमो कयो, इहो सॼो नज़म में तर्जुमो कयो आहे। दोस्तो इहो जेको क़ुरान मजीद जो जेको नालो आहे, इहो आहे नूरुल क़ुरान, जेको सऊदी अरब वारनि खे जेको उन वक़्त जो बादशाह हो, उन पंहिंजे ख़र्च ते उहो छपायो, ऐं जंहिंजी कापी बि मूं वटि मौजूदु आहे। त असीं ज़िक्र कंदासीं हिन खां अॻु में अलहम्द शरीफ़ सूरत फ़ातिह, उन जो तर्जुमो उन जी वीडियो में रखी हुई। हाणे जेका क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी शुरूआति आहे, यानी अल्फ़ लाम मीम, इहे जेके 3 आयतूं आहिनि, इन 3 आयतुनि जेको हाजी अहमद मल्लाह साहिबु तर्जुमो कयो आहे, पाण उनजो जाइज़ो वठंदासीं त उहो केॾो मुनफ़र्द नज़म में क़ुरान शरीफ़ जो सिंधी नज़म में तर्जुमो आहे। उहो आहे उहो अचो त तव्हां सां जेको सो तव्हांखे ॾेखारियूं, ऐं तव्हां उनखे ॾिसो, ऐं उन मां जेको सो तव्हां फैज़ पिरायो। दोस्तो अचो त ॾिसूं त हाजी अहमद मल्लाह साहिबु इहो तर्जुमो कीअं कयो आहे। अचो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾहनि जो ॾातार, ॾे न पचारे पार, मिण्या महिरबान घणो। अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ला रईब। अलिफ लाम मीम जी परवर खे परोड़, फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। लेख इहो ई लोक में मंझि शक न मोर, अल्लज़ीन युमिनून बिल गैब। कारण किरियातन जे हिदायत हिज़ूर, वयुकीमून अस्सलात व मिम्मा, जे परपुठ मञीन ऐं पूरियूं पढ़नि निमाज़ूं नूर, रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं त ज़रमा ॾीन ज़रूर जो ॾात ॾिनोसूं उन्हनि खे।